बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यौम ला युख़्ज़िल्लाहु अन्नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहु सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। जो है तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की। मदीने से जो आती है मैं इतना पूछ लेता हूँ हवा जल्दी बता कैसी है तबीयत मोहम्मद की। काबिल सदर एहतराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ हाज़िरीन जमात मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों 28 सिपारे मंझां हिकड़ी आयत करीमा अवां दोस्तन जी खिदमत आलिया में मूं तिलावत कई आहे। रब करीम जे बारगाह इलाही में दुआ है बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। गर्मी भी घणी आहे, टाइम भी अध कलाक आहे, वेड़ सेड़ा इंशाअल्लाह मुख्तसर तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं कुरान मजीद के समझूं मेन मकसद है अमल। जलसे जो उन्वान भी है अज़मत कुरान। गालिबन 3 मरतबा इन सालाने प्रोग्राम में गोड़ सलाई चाचड़ के अंदर उस्तादुल उलमा हजरत मौलाना सईं कमरदीन साहब मर्दे मुजाहिद मौलाना सदरुद्दीन साहब जे इसरार ए सिक भरे सदते में हाजिर थियो। तादेर जेका घड़ी इन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। मेन मकसद भी हो पीउ जे हथन के चुमियों दे पेरन के चुमो दे बाकी अबो जवे अबा जमीन जो कम कर जवा प्यार ॾाढो आहे बाकी कम कोन थींदो। सच बुधायो त यो अबे जो अदब थियो। हाँ बा
त तव्हां असां क़ुरान खे त चुमियूं त ॾाढियूं पाईंदा आहियूं, सुठो अमल आहे, पर मेन मक़सदु आहे क़ुरान जे मथां अमल। क़ुरान चटण चुमण जो किताब न आहे, यो क़ुरान अमल जो किताब आहे। अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए, सब चो आमीन। क़ुरान वारे तालीम जो क़दर उन ॾिहाड़े अवां खे मालूम पवंदो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा जी हदीस याद आई, हुजूर फरमायो जने जन्नत ऐं जहन्नम जा फैसला थींदा, पाक नबी मुझे रहबर रसूलुल्लाह फरमायो त जन्नत जे दरवाजे ते शहीद ऐं आलम जो झगड़ो थींदो। वो झगड़ो माल जो कोन होंदो, जमीन जो कोन होंदो, मिल्क जो कोन होंदो। शहीद चोंदो त पेरा जन्नत में मां वञा, आलम चोंदो पेरा जन्नत में मां वञा। रब जा मलाइक वकील थी करे उन्हनि ॿिन्हिनि जो केस अल्लाह जे कोर्ट में नींदा। ॾाढियां ॾाढियां तो सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना, इमामुल अंबिया फरमायो शहीद चोंदो पेरा रसूलुल्लाह जो फरमाना। चो न सुभान अल्लाह। जने रब करीम जा मलाक अल्लाह जे कोर्ट में केस खणी विंदा, रब के त इल्म हूंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो वनो शहीद का भी दलील वठो, वनो आलम का भी दलील वठो। जने शहीद का दलील वठंदा, शहीद चवंदो रब जे नाले ते मां जान कुर्बान कया, माल कुर्बान कयो, बच्चा कुर्बान कया, पेरा जन्नत में वणो मुझो हक आ। जने वारो इंदो आलम जो, वारो इंदो कुरान के पढ़न वारे जो। पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम जो फरमाना। चो न सुभान अल्लाह। इमामुल अंबिया फरमायो आलम मलाकन के चोंदो तमा सब्र त कयो, मां शहीद सा गुफ्तगू कया, शहीद सा गालाया। आलम शहीद के चोंदो जकरे शहीद जो मकाम दर्जात इज्जत वकार मां बयान न कया, दुनिया जे तख्ते ते अल्लाह जो कुरान खोले खोले मां बयान न कया त तू किया कुर्बान थिया, नजर तक जा। इमामुल अंबिया फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमाइनो शहीद इंसाफ जी तकादा इया, आलम तुंजो उस्ताद लगंदो आ, इंसाफ जी तकादा इया त पेरा जन्नत में आलम वींदो। चो न सुभान अल्लाह। यो कुरान वारी तालीम जो नतीजो आ। चो न सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। पो मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। इन दुनिया जे अंदर दुनिया जी तालीम जे ज़ोर ते को एसपी बणियो आहे, को डीएसपी बणियो आहे, को कमिश्नर बणियो आहे। उन सां अबो अम्मा अदब सां ॻाल्हाईंदो, एतराम सां ॻाल्हाईंदो, मतां का ॻाल्हाइण में बेअदबी न थी पवे, मतां मुंहिंजो साहब पुट नाराज़ न थी वञे। पर जेको आलिम गाफ़िज़ा कारिया नज़र कजां अबे अम्मा सां ॻाल्हाईंदो, अदब सां ॻाल्हाईंदो आहे, एतराम सां ॻाल्हाईंदो आहे। इहो क़ुरान जे तालीम जो नतीजो आहे, इहो क़ुरान वारे तालीम जो असर आहे। नज़र कजां अल्लाह तबारक व तआला जनाब जिब्रील जे ताकत के क़ुरान में ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह अकबर कबीरा। जने सदूम जे शहर जे मथां रब करीम अज़ाब मोकिलियो आहे। अल्लाह तबारक व तआला जनाब जिब्रील के फरमायो वञ मां रब करीम जो इन्हनि जे घर खणी करे पहुचो वञे। नज़र कजां तफसीरन में उलमा लिखियो आहे जने जनाब जिब्रील उन ॻोठ खे ईअं खणी करे सतींदो पियो आहे जीअं कोडर जो लपो खणी करे सचो वेंदो आहे। नज़र कजां अगरि गारे में बंदूक हणंदे गोली हणंदे सोराख़ करे वेंदो आहे। नज़र कजां जने जनाब जिब्रील रब करीम जे हुक्म सां ॻोठ खे खणी करे जो सचो आहे त ईअं कोडर जे लपे वांगुर या अल्लाह तबारक व तआला जनाब जिब्रील के ताकत ॾिनी आहे। नज़र कजां हे अमीर जो बच्चो आहे, हे खान जो बच्चो आहे, हे नवाब जो बच्चो आहे। स्कूल वेंदो, गादिन ते वेंदो, नौकर हूंदा, चाकर हूंदा, पर हे ग़रीब तालिब इल्म आहे। हिकिड़ो पाचो हेठि आहे, ॿियो मथे आहे। नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा। कपड़ के चदियूं पर पाक नबी इमामुल अंबिया मुझे रहबर रसूलुल्लाह फरमायो पोइ मां बाज़न में कीअं बीठो
चौंदो आ सब नबी इज्जत वारा मकाम वारा खैरत वारा मर्तबे वारा पर इमामुल अंबिया वो नबिया पो मां हीअं चौंदो आ को शुमाल जो नबिया को जुनूब जो नबिया को मशरिक जो नबिया को मगरिब जो नबिया को इमामन जो नबिया को अदीलन जो नबिया को शहीदन जो नबिया को गाजिन जो नबिया को अरबिन जो नबिया को अजमिन जो नबिया को वक्त जो नबिया पर इमामुल अंबिया वो नबिया शुमाल जो नबिया जुनूब जो नबिया मशरिक जो नबिया मगरिब जो नबिया इमामन जो नबिया अदीलन जो नबिया शहीदन जो नबिया गाजिन जो नबिया अरबिन जो नबिया अजमिन जो नबिया नूरिन जो नबिया नारिन जो नबिया मोहम्मद मुस्तफा जो नबीयन जो नबिया अल्लाह गवाए अल्लाह गवाए अल्लाह गवाए जिंदा जोड़ कोई नहीं जिंदा जोड़ कोई नहीं नबियां दसा है अल्लाह गवाए अल्लाह गवाए अल्लाह गवाए अल्लाह गवाए जिंदा जोड़ कोई नहीं जिंदा जोड़ कोई नहीं नबियां दसा है अल्लाह गवाए अल्लाह गवाए चौन सुभान अल्लाह जिन्हें कुरान के पढ़ मारो तालिब इल्म ज़मीन ते घुमंदो आ अल्लाह तबारक व तआला जनाब जिब्रील के फरमाइंदो आ जिब्रील अदो अज तो के खिदमत करनी आ गुलामी देवनी आ अल्लाह केड़ी गुलामी देवनी आ रब पाक फरमाइंदो आ मां रब करीम जे कुरान के पढ़ वारो तालिब इल्म ज़मीन ते घुमंदो पियो आ पाजा नूरानी परवसा इन कुरान के पढ़ वारे जो कदम तुझे नूरानी परंदे लगन मां तक तफसीर में पढ़ियो आ जने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के पांजे भारन किनान जे खूह जे अंदर सजो आ अमा उलमा का बुतंदा हो रब तआला फरमा जिब्रील जी मुंजा अल्लाह वन मा खुदा जो नबी यूसुफ पैगंबर वनी खूह जे तरे में पहुंचो आ वनी नूरानी परत यूसुफ नबी के सुमाण तू जो कमा हजरत यूसुफ पैगंबर फरमाइंदो आ जने अल्लाह तबारक व तआला मां यूसुफ के मिस्र जो बादशाह बनायो आ नजर कया अल्लाह अकबर कबीरा रब करीम जो नबी हजरत यूसुफ फरमाइंदो पया नजर तक जा जे एतरो पट जे बिसरंद इन यूसुफ के सुरूर सुकून कोन आयो जे को ट्रे रातियो अल्लाह तबारक व तआला यूसुफ के जनाब जिब्रील जे परत सुकून आयो यो कुरान वारे जो मकाम मर्तबा चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हजरत उमर रज़ी अल्लाह तआला नो फरमाइंदो पियो जको कुरान जी ड्यूटी दीनो आ जको कुरान जी गुलामी दीनो आ हर मखलूक उन जी नौकरी दीनी आ मां त किताबन में पढ़ियो हजरत उमर जो ज़मानो आ हजरत उमर जो ज़मानो आ नजर तक जा वक्त जो खलीफो आ हजरत उमर एकड़ी अम्मा कुराड़ी ईंदी पया अखियुन मां नीर हारींदी हजरत उमर फरमायो अम्मा साजे करे रोंदी पया उमर तुझे हुक्मरानी में मुसावरो जुल्म थियो आ अम्मा तकड़ न कर घबराए ना केड़ो जुल्म थियो आ अम्मा फारूक जी अदालत कलमात जुमलात बुधा केड़ो तो सा जुल्म थियो आ उमर तू वक्त जो हुक्मरान आ मुजो तेल फुर थियो आ अम्मा तुझो तेल के इंसान फरियो आ के जिन्न फरियो आ अम्मा कुराड़ी चोंदी पईया उमर मुझो तेल न इंसानन फरियो आ न जिन्न फरियो आ उमर मुझो तेल ज़मीन लुटियो आ उमर तो फरमाए अम्मा घबराए ना उमर इंसान को बदलो वठण जाणींदो आ त उमर ज़मीन का भी बदला वठण जाणींदो आ चौन सुभान अल्लाह उमर भी त उमर हो हजरत उमर जी शान में अजीब अंदाज में लफ्ज़ लिखा पायो कड़के कुफर ते कहरवा उन जान जो नालो उमरवा पायो कड़के कुफर ते कहरवा इन जान जो नालो उमरवा करना उमर जी मिला किला जै कुफर में आंदा सिलसिला अल्लाह करन उमर जी मिला गिला जै कुफर में आंदा सिलसिला तंज इस्म में अहड़ो असरवा इन जान जो नालो उमरवा राय उमर दे फरसत साईं ताईद करे रब वरसत साईं
एडो अकुल में आला बहरवा उन जान जो नालो उमरवा ओ नारा हणी हा मको सॼो हो डसे सभिन के पोइ लॾियो इहो सिंह फारूकी जिगरवा इन जान जो नालो उमरवा सिराज अब्बासी उमर सां प्यारा छो जो नबीअ जो गहरो यारा मुझे मथे जो ताज झूमरवा इन जान जो नालो उमरवा चो न सुभान अल्लाह। हज़रत उमर फरमाए अम्मा घबराए ना उमर जो ज़मानो आ। हज़रत उमर पांचे असलम गुलाम के जाओ असलम वने पेन भी खणी आओ कलम भी खणी आओ कागज भी खणी आओ उन टाइम जे अंदर गुरबत जो ज़मानो आ कलम स्याही में बोड़े करे खत लिखंदा। हज़रत उमर रुको भी घुरायो कागज भी घुरायो कलम भी घुरायो उमर तुझे अदालतों कुर्बान वञा उमर तुझे इंसाफ तो मां कुर्बान वन्या। हज़रत उमर साईं कलम के स्याही में बोड़ी ने जमीन जे टुकड़े दे खत लिखियो जमीन जे टुकड़े दे खत लिखियो ओ अल्लाह जी धरती खुदा जी जमीन मां उमर इंसाफ जी तलब पियो कया मां उमर इंसाफ जी घुर पियो कया इन अम्मा कुराड़ी जो तेल जो चुको तोड़ पहुतो मां उमर खत पियो लिखियो इन अम्मा कुराड़ी के इंसाफ मिले तेल मिले अम्मा कुराड़ी खिलंदी पईया उमर फरमा अम्मा छाजे करे खिलंदी पईया उमर ये ज़मीन इंसान त नाए अकुल वारो त नाए तुझो खत किया असर कंदो हाय उमर तुझे जरूरतों कुर्बान वन्या जे नौकरी में ज़मीन भी बीठिया उमर तो फरमाए अम्मा ए खत खणी वणो तुझो कमा अल्लाह उमर जो अल्लाह मदद फरमाईनो अम्मा कुरानी उन ज़मीन जे टुकड़े ते पहुतिया जिते तेल जी शीशी हार जी पईया उहा अम्मा कुरानी हज़रत उमर जे हथन वारो खत उन ज़मीन ते रखदी पईया इन तवाजा कलमात फरमाया उन ज़मीन जे टुकड़े में तेल ओगासी दी ज़मीन ते लगे कढियो ये तेल जा फुहारा निकरी आया अम्मा उहा बुक भरी दी शीशी में विझंदी वईया पर पांजे पान के चोंदी पईया अम्मा मता पांजे हक का वधीक शीशी में तेल खणे ए उहो उमर जी जेको ज़मीन का भी इंसाफ वठंदो अम्मा पांजो हक खण जा इंसाफ वारो उमर नजर तक जा उहा अम्मा कुरानी पांजो हक तेल भरे करे मोदिया पतो पयो जेको कुरान जी ड्यूटी दींदो हर मखलूक जी नौकरी दींदी केड़े नबी जो उम्मतिया पो मां वादन में चोंदो केतरा भी गुनाहगार केतरा भी बदकार केतरा भी सियाकार अचो रब करीम जे दरवाजे दे जे अल्लाह जे रसूल जी ड्यूटी दिनी जे कुरान वाली तालीम पांजे बच्चन के देवाई उन दुनिया भी कमायो आखिरत में भी कमायो नजर कजा ए उहो महीनो ए उहो महीनो मां त किताबन में पढ़ियो हा अरफात जे मैदान में इमाम लंबिया सादी 4 कलाक दुआ घुरिया एतरे कदर मां पढ़ियो जो इहराम वाली चादर मुझे मोहम्मद करीम जी गिरी पईया सवाल पैदा थींदो पयो मोहम्मद मुस्तफा सहाबा जे ला त दुआ कोन घुरिया सहाबा जे ला त दुआ कोन घुरिया नजर कजा अगर गर्मी जे मौसम में मौलवी तकरीर वडी कंदो जमात रड़ियूं कंदी मुल्ला तुझो मथो खराब गर्मी जी मौसम हाड़ जा दी पगर कटी विदा दी 5 मिनट हथ खणी न सघंदो पर वाह मुझा सरताज पैगंबर मोहम्मद करीम तुझे इज्जत ए अजमत मां कुर्बान वणा इमाम लंबिया 4.5 कलाक हथ खया सवाल थींदो पयो त इमाम लंबिया 4.5 कलाक केजे ला दुआ घुरिया सहाबा जे ला घुरिया नन्ना शादे करे सहाबा जी तसल्ली रब पाक मोहम्मद के कुरान में दुनिया कौल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार चौन सुबहान अल्लाह सहाबा जी तसल्ली रब करीम मोहम्मद के कुरान में दुनिया अन सवाल थींदो पयो त इमाम अल अंबिया अबू बकर जेला त दुआ कोन घुरिया नल्ला हुजूर फरमायो अबू बकर फिल जन्नत मोहम्मद चो त सिद्दीक जन्नतिया शक नाए कन्फर्म जन्नतिया हुजूर फरमायो उमर फिल जन्नत शक नाए कन्फर्म जन्नतिया उस्मान फिल जन्नत शक नाए पक्को जन्नतिया अली फिल
जन्ना पतो पयो इमामुल अंबिया सहाबा जेला दुआ न घुरिया अबू बकर जेला न घुरिया उमर जेला न घुरिया उस्मान जेला न घुरिया अली जेला न घुरिया या तो इमामुल अंबिया अम्मा ज़ैनब जेला दुआ घुरिया नन्ना हजरत अम्मा ज़ैनब मोहम्मद करीम जी वडी न्याणिया हुजूर जे हयाती में रब के प्यारी थी वई जे जे दुआ मफरद इमामुल अंबिया पान घुरिया अम्मा रुकैया नबी पाक मोहम्मद करीम जे हयाती में वईया नजर कया अम्मा उम्मे कुलसूम नबी पाक मोहम्मद करीम जे हयाती में वईया अम्मा फातिमा जेला न घुरिया इमाम हसन हुसैन जेला न घुरिया पो मुजो मामूला इमाम हसन हुसैन जे मकाम ते गालाइनो मता को एरो करो नथू करो जोए वहाबी इमाम हसन हुसैन जे न मनींदा दी नजर कया इमाम हसन हुसैन ओ जान दी मां तारीख जे किताब जो मुतालो कयो एकड़े हदीस जे किताब जो मुतालो कंदे करे इमाम हसन हुसैन जो मकाम याद आयो इमामुल अंबिया बसर मां निकरी करे नमाज का फारिग थी करे हजरत अम्मा फातिमा जे घर आया नबी पाक मुझे मोहम्मद करीम ॾिठो हसन जा हथ हुसैन जे संदरे में हुसैन जा हथ इमाम हसन जे संदरे में नबी पाक समझियो लगे तो बच्चा जो कुश्ती जे मुंड माहौल में इमामुल अंबिया मुर्गी पया पाक नबी इमाम हसन जा हथ पकड़े करे खोले करे हुसैन जे संदरे में बदराया पाक नबी इमामुल अंबिया जी नेड़ी हजरत अम्मा फातिमा दिसंदी पया अब्बा कुर्बान वना हसन भी तो मोहम्मद जो बच्चो हुसैन भी तो मोहम्मद जो बच्चो पर तबियत मारे मिजाज मां समझदी पई आया तमा चौचा त इमाम हसन खते हुसैन हाराए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा कदे कदे तमा सा ओताक में वेंदा कदे कदे पार वणदान अब्बा जाठो तहण जा इंदी तहण जा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा इमाम हसन के फरमायो बच्चा हुसैन जे संदरे में लाए हथ विझया अम्मा फातिमा मुरकंदी पईया अम्मा फातिमा अर्ज कंदी पे अब्बा हसन भी तो मोहम्मद जो बच्चो हुसैन भी तो मोहम्मद जो बच्चो पर तमा जी तबियत में मालूम थींदो पियो हसन खटे हुसैन हाराए पाक नबी ये जुमला फरमाया पुट फातिमा ओ मां मोहम्मद जी न्याणी फातिमा जिब्रील हुसैन जे हक में आ मोहम्मद हसन जे हक में आ मोहम्मद मुस्तफा हसन जे हक में आ पर जिब्रील हुसैन जे हक में आ फातिमा हसन का हुसैन का हसन वड्डो भाग नंडो भाव मारे बेअदबियां नजर कया ये इमाम हसन हुसैन मां त किताबन में पढ़ियो ईद उल फितर वारी नमाज पढ़ी करे इमामुल अंबिया बाहर आया जनाब सिद्दीक अकबर इंदो पयो बार रांद प्या कर पाक नबी फरमाया अबू बकर फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह आका अबू बकर जो अबो अम्मा तो मोहम्मद तो कुर्बान पाक नबी फरमायो अबू बकर सामो त निहार जीव मुजा का सामो त निहारी दो पयो पाक नबी फरमायो अबू बकर जेको मेरन लटन कपड़ा सा बचोरान पे करे खनिया तमा मोहम्मद सीने लाया हजरत जनाब सिद्दीक अकबर उन नड़े के वठी आयो अल्लाह अकबर कबीरा बच्चा तुझे बख्तन तो कुर्बान तुझे नसीबन तो कुर्बान मेरो मंदो बच्चो इमामुल अंबिया सदे सीने लातो तमा सा के मेरन कपड़ वाला पांजा बच्चा न वणंदा दी है मां कुर्बान वणो पाक नबी इमामुल अंबिया तुझे शफकत वाले अंदाज मेरा कपड़ा मेरा लट्टा मेरो जिस्म इमामुल अंबिया सदे सीने लातो जनाब सिद्दीक अकबर पुछंदो पियो आका कुर्बान वणा ए केजो बच्चो पाक नबी तो फरमाए ईद का एक डी पेरा फलानी जगह था मां मोहम्मद करीम जो गुजर जो हिय जो नजर गया यो बच्चो तोड़ंदो आयो हुसैन मां मोहम्मद करीम जे हुसैन मां मोहम्मद करीम जे कसदे पुछंदो पियो आका कुर्बान वणा ए बच्चो केजो पुत्रा जे अली जो फर्जंदा मां मोहम्मद करीम जी न्याणी फातिमा जो बच्चो नजर कया यो बच्चो अबू बकर के मुझो मोहम्मद तो फरमाए जने मां हुसैन के मां मोहम्मद करीम कसतों लातो जिते हुसैन कदम रखंदो पियो यो बच्चो हुसैन जे कदमन वारी मिट्टी खणी करे पांजे वजूद ऐं जिस्म सा लाईंदो पियो मां मोहम्मद करीम के उडनी मौको न मिलियो हो त पुछा कया बच्चा हुसैन जे पेरन वारी मिट्टी पांजे तू वजूद जिस्म सा लाईंदो पियो शाजे करे अबू बकर अज मां मोहम्मद के मौको मिलियो इनको पुछा त कया पाक नबी इमामुल अंबिया मालूम
फरमायो बच्चा हुसैन ज़मीन ते घुमंदो पियो हुसैन जे कदमन वारी मिट्टी वजूद सां लाईंदो पियो मामलो केड़ो बच्चे जे अखिन मो नीर वही आया आका कुर्बान वन तू असा दो वो सुनो मोहम्मद दुनिया तो सा मोहब्बत कंदी हसन हुसैन बच्चा तो मोहम्मद बच्चा तो मोहम्मद जैसा मोहम्मद करीम जो प्यार उन सा ना बच्चे जो प्यार इमामुल अंबिया फरमायो जे जो हसन हुसैन सा प्यारा ते सा अल्लाह जो भी प्यारा तो मोहम्मद जो भी प्यारा चो न सुभान अल्लाह वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया हस हस के खुदा विची हस हस के खुदा विची सर जान है कटाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया जोन सुभान अल्लाह पतो पयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा इन उम्मत जला दुआ घुरिया को मां बादन में चोंदो तमासा दुनिया त चंड ते बोदिया तमासा ना फरकन में पया ए सुन्निया ए वहाबिया ए कटड़ू आहे जमात इस्लामी जो ए अले हदीस जो दुनिया अलाए काते पोतिया तमासा ना फरकन में तसीम जो वडे में वडो जेको मसलो नबी जे इज्जत जो मसलो आखिरी गाल पे कमला ओ मोहम्मद जा उम्मतियो कल में पांडर खैरत मुसलमानो मुत्तहिद थी वनो कर जीवनो एको बत्ती करे मैदान ते लही दो दुनिया तमा जे चंबे के जोरे न सगलनी जो खत्मे नबूवत जो मसलो नजर कजा अमा के मालूमात हिंदुस्तान जे अंदर एकड़ी रन पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद करीम दे शान में गुस्ताखी गईया कोई गालन जे लैला चार नाय रब्बे मोहम्मद जो कसम हो जे खोट सिद्दीक जो जमानो माई टुकर थी वने हो जे हजरत उमर जो जमानो हो जे उस्मान जो जमानो हो जे मुझे हैदर जो जमानो कादे या चरी मुसलमान कादे या खैरत वारा मुसलमान नजर कया मात तारीख जे किताब जो मुतालो क्यों इन 53 जे अंदर पिंडी जे सरजमीन दे खत्मे नबूवत जो मसलो छड़ियो नजर कया जेको खत्मे नबूवत जो नारो पियो लगाए सरियाम खोली पई लगाई वने बहराड़ी दी जंदी पईया पिंडी जी सरजमीन दे नबी जे इज्जत जो मसलो छड़ी पियो लखन जे तादाद में नबी जी उम्मत गड थिया नजर कया बहराड़ी जी गन्या बेल गाड़ी जो जमानो गुरबत जो दौर सादगी जो जमानो बेल गाड़ियां गाढ़े रंग जी चादर वेड़ी पईया एकड़ो शख्स पांजे तारीख किताब में लिखंदो पियो ये चादर जे रात मो निहारा माके घोट नजर आयो जे हथन ते मेहंदी लगल जे पा में मोड़ बदल नजर तकया उन गाड़ी मां हिकड़ी अम्मा कुराड़ी लही आई ये पिंडी जी सरजमीन ते नजर कया जे मानू जो टोलो सा जो बीठो जथो सा जो बीठो मानू त हटायो मां पांजो घोट बच्चो क्रॉस कराया एकड़ो गैरतमंद मुसलमान थी आयो अम्मा मोहम्मद करीम जे इज्जत जो मसलो तो के बच्चे जे शादी जी लगिया अम्मा मोहम्मद करीम जे खत्मे नबूवत जो मसलो जेको खत्मे नबूवत जो नारो तो लगाए गोली पे लगाई वने 10,000 मुसलमान मोहम्मद जे इज्जतों कुर्बान थिया अम्मा कुरानी कलमे वारियां गैरत में भरजी हुई कावड़ में भरजी हुई जलाल में भरजी हुई जज्बात में भरजी हुई लही करे इन जो निहारे वाकई मोहम्मद करीम जे उम्मत जा गैरतमंद मुसलमान जेको खत्मे नबूवत जो नारो तो लगाए सलाम गोली पे लगाई वने अम्मा कुरानी मोटी करे घोट बच्चे जे हथ जे दामन के पकड़े करे चोंदी पईया अब्बा ये तुझी हिकड़ी कुआरा जो बाहर निकरी करे ईमान रूह वारी नजर सा त निहार मोहम्मद करीम जे खत्मे नबूवत जो मसलो शरीफ घोट बच्चो कदी आई चोंदी बाबा ये त हिकड़ी कुआरा जेकरे शहीद थी वे त 70 कुआरियूं अल्लाह तोगे जन्नत में परणाइन अब्बा जे मोहम्मद करीम जे इज्जतों कुर्बान थी वे त मुंजो बच्चो जे न लहदे खीर भी थन भी माव न कंदी मां घोट बच्चो लही आयो मैदान दे खत्मे नबूवत जो नारो लगाईंदे कुर्बान थी नजर कया आखिरी गाल कया
अम्मा कुरानी जी जो लई आई हिया जो पांजे बच्चे जे सीने ते निहारे सिधी सीने में गोली लगला चौंदी पा दुनिया वारो मुझो बच्चो पुसिल न वडो बहादुर वाह जो लड़ियो सामो सीने में गोली लगिया पर चौंदी पे दुनिया वारो असा के इतना पांजा घोट बच्चा महबूब नान जेतरी मोहम्मद करीम जी इज्जत प्यारिया सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद करीम जा उम्मतियो परवानो दीवानो अचो रब करीम जे दरवाजे ते जेके मां आवाजे आनो आयत तिलावत कयो मां तर्जुमो कए पांजी जगह पे वठा नजर कया आवाजन में चोंदो जलसन जो मकसद दुआ है हिय भी मां चोंदो नमाज इबादत हज इबादत ज़कात इबादत दुआ भी कड़ी इबादत भला सदरुद्दीन साहब दुआ जे साहब ना एडो जलसो सजायो गर्मी जे मौसम में तमाजो कोई गर्ज ना है कोई मकसद ना है मकसद इयो आ त अल्लाह पर जी पवे रब राजी थी पवे नजर तक जा अपो नाराज थी वने पर चाण में देर लगंदिया हा अम्मा रुसी वने पर चाण में देर लगंदिया पर अल्लाह कुरान में खोले राहू बयान कयो केतरा भी गुनाहगार केतरा भी बदकार केतरा भी सियाकार जिकरे तमा गुनाहन जे दलदल में फातलो बेद वनन जी जरूरत हलिया चो मां रब जे दरवाजे दे फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह से ईमान वारन सा गालाइंदो पियो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो जीव सा अल्लाह जेकरे तमा गुनाहन में फातलो तूबू इलल्लाह तौबा कयो मोटी अचो मां अल्लाह जे तरफ तौबतन नसूहा पर सच्ची नियत सा तौबा कयो अल्लाह तौबा तक कयूं इनाम केड़ो मिलनो बदलो केड़ो मिलनो लफ्जी माना पे कुरान जी कया तवज्जो तक जा फरमाया असा उम्मीद कजो जिकने तमा सच्ची ने सा तौबा कया असा तो उम्मीद कजो रब को पांजे अल्लाह में अयो कफेरा हटाए शरी दो मा अनकुम तमाजू सय्यात को तमाजू बुरायूं अल्लाह बुरायूं तो हटाई दे जो बदलो केड़ो मिलनो फरमाया वयुदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार रब से कुरान में तो फरमाया दे नंबर थिमा अल्लाह जन्नत जे धरती जो ऐलान पे फरमाया चो न सुभान अल्लाह अते अल्लाह से फरमाई दो पियो जेके मां पाजे मोहम्मद नबी सा वायदा कया वचन कया खोल कुरान फरमा वस्सुहा वल्लैल इला सजा मा वद्दाक रब्बुक वमा qala वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरवा सुभान अल्लाह इन्हीं आयत में अल्लाह ने फरमाया दो फरमाया यौम ला युखज़िल्लाहु नबिया अल्लाह से कुरान में तो फरमाए यौम ला उन दिहाड़े मां पाजे मोहब्बत नबी को ख्वारो न कनो रुसवा न कनो जेके वादा कयामान वचन कयामान पाड़ी दो मान फरमाया वल्लज़ीना आमनू मा ए उए जन मुझे मोहम्मद नबी से साथ दिनो जे नबी ते ईमान आनो उनन जो भी बेड़ो तरंदो ही तरनो बेड़ो तरंदो ही तरनो केर पियो ऐलान फरमाए अल्लाह पियो ऐलान फरमाए मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह फरमाइना दुनिया जो ऊठो जहाना बुज़दिल बहादुर बुज़दिल जे किया जे जको थाने में विंदो पुलिस जी मार खणी दुनिया में पाड़े में मोहल्ले में शहरन में चर्चाऊं वडो शोरो मुर्स मानू वडो बहादुर वडी पुलिस जी मार कई दई पर अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह फरमाइना यो बहादुर ना है बुज़दिल्ला बहादुर न के तदे मन्ना जरे हिय चविया ओ पुलिस वारो थाने वारो चोरी भी मां कया के में दम्मा त वठी त देखाए बहादुर इन्हीं के जेबो जे रब करीम जे दरवाजे ते अची करे तौबा कया इन जोड़ो बहादुर ही ना है नजर कया इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम फरमायो चो न सुभान अल्लाह असा माशर में गड साईं पांजे दिल बरसा होंदा से असा माशर में गड साईं पांजे दिल बरसा होंदा से पांजे दिल बरसा होंदा से पांजे दिल बरसा होंदा से अरबी अनवर सा होंदा से असा माशर में गड साईं पांजे दिल बरसा हूं दो पान सा अरबी साण छाजी गणती छाजी कान हूं दो पान अरबी साण
हूंदो पाण अरबी साण छाजी गणती छाजी कान हूंदो पाण अरबी साण वींदो सजदे में दिलदार ढकींदो पो ढकणहार वींदो सजदे में दिलदार ढकींदो पो ढकणहार आहिन नसीब ते नाज़ मुखे अब्बासी सिराज आहिन नसीब ते नाल मुखे अब्बासी सिराज असां मासर में गॾु साईं पंहिंजे दिल भर सां हूंदासीं चौन सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम फरमायो जे दुनिया जे अंदर रब करीम जे दरवाजे ले अची करे सच्ची नियत सां तौबा कया तेरे मासर जे मैदान में अल्लाह हिसाब किताब वठंदो हा मुझो मोहम्मद मुस्तफा तो फरमाए अल्लाह तबारक व तआला सतारी वाली चादर में ढके करे रब न को हिसाब वठंदो न जे अब्बे के पतो न पवे जे अम्मा के खबर न पवे मारे बच्चे जो गुनाह केड़ो पर हुजूर फरमायो जे दुनिया जे अंदर तौबा न कया पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए जेरे मसर जे मैदान में अल्लाह तबारक व तआला उनका हिसाब किताब वठंदो कूड़ गालाइनो यासीन में अल्लाह ऐलान फरमायो उसे फरमाइंदो पियो कूड़ गालाइनो मां अल्लाह बियो तरीको अपनाइनो पर अल यौम नख्तिमु अला अफवाहिहिम अल्लाह से कुरान में तो फरमाए मां चप सुभराए सदींदो मान टाकराए सदींदो मान अल्लाह ज़बान सां त ॻाल्हाईंदो आहे चप त बंदि थी आहे ज़बान लो थी वई काॾों जवाब ॾींदो रब फरमाए थो इन ज़बान जी मां ख़ुदा खे ज़रूरत ई न आहे जेका अरब जे कोरट में कूड़ पई ॻाल्हाए हथ ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा कन ॻाल्हाईंदा उस्वन को अल्लाह ॻाल्हाईंदो वादन में चवंदो आहे मुहम्मद जो कलमो त पढ़ियो आहे कूड़ असामी आहे मुहम्मद जो कलमो त पढ़ियो आहे बदमाशी असामी आहे उरियानी असामी आहे नज़र कया पैसो त वॾो आहे पर ईमान जा लाह निगरिया अगला मुहम्मद जा मुखालिफ त ज़रूर हुया काफ़िर त ज़रूर हुया कूड़ न ॻाल्हाईंदा अबू जहल काबतुल्लाह जो तवाफ कंदो पियो आहे नज़र कया मुंडो मुंडे में आहे यार गल्ला अबू जहल बुधा त सही मक्के जे अंदर मुहम्मद जो वॾे में वॾो मुखालिफ केरा वॾे में वॾो दुश्मन केरा जे माया जे अबू जहल बुधा त सही जे मोहम्मद जो तू दुश्मन कूड़ ॻाल्हाईंदो आहे जे मोहम्मद मुस्तफा दुश्मन पंहिंजे जगह ते जॾहिं का मोहम्मद मुस्तफा सम्झ जहिड़ो थियो आहे त मोहम्मद जे ज़बान ते मां कूड़ न ॿुधो आहे त काफ़िर मोहम्मद करीम जो दुश्मन पर उहो बि मोहम्मद करीम जे मथां कूड़ न पियो ॻाल्हाए अज कयो इंशाअल्लाह सच जा जुमला निकदा हक जे उलमा जो साथ ॾींदा बहरहाल टाइम मुझो पूरो थी वियो आहे जेको मां ॻाल्हायो मफ़हूम ते कोन आहे रब ताला मूंखे बि अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अज कयो इंशाअल्लाह हक जे आलमनि जो साथ ॾींदासीं ये ताज़ी बलजा जी इलेक्शन गुज़री आहे न भा पोइ असां पिया वञूं चए तव्हां मुल्हनि जो बि मथो ख़राबु आहे जो वोटनि जे लाइ वधो धिका खाईंदा डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जेकॾहिं असां मानी जे कढ हूंदो न मानी लटनि पैसनि जी कमी न आहे असां तव्हां ग़रीबनि जे लाइ थबा पिया खाऊं अज कयो इंशाअल्लाह हक जे आलमनि जो साथ ॾींदासीं मां चवंदो आहियां शिकारपुर ज़िले में इलेक्शन में बीहण झेड़े जी तारीख़ वठणी मां पाण डिस्ट्रिक्ट ते बीठो मुंहिंजे चाचे ॿ केस लॻा ऐं ज़िंदगी में थाणे जो मोह न ॾिनो मिकिरी आयो जे मौलवी तूं जे करे ज़ुल्म थियो ॻाल्हि सम्झो मुंहिंजो बा सेरो थो हणी आहे इंशाअल्लाह हक़ जा होका ॾींदा रहंदा तकलीफ़ ईंदी हक़ जे ख़ातिर तकलीफ़ मिलंदी आहे ईंदी आहे पर इंशाअल्लाह उन जे हाड़े इन जो बदिलो ज़रूरु मिलंदो जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो रब ताला मूंखे बि अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए टेम काफ़ी वठी दोस्तनि खां माज़रत गर्मी बि ॾाढी कमाल आहे।